राधण शहर में राधण यूनाइटेड ग्रुप जे सर ते मुसलसल 3 सालनि खां ग्रुप जे सदर राजा गज़नफ़र अली जहतियाल, राना अली, मोहम्मद राजपूत, मोहम्मद असलम मीराणी, मंजूर अली मीराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में जामे मस्जिद राधण खां कार स्टॉप राधण ताईं ताजदार ख़तम नबूअत शानदार रैली कढी वई, जंहिंमें अल्लामा मौलाना नईम नूर ताहिरी, कारी नज़ीर अहमद बिरोही, जामे मस्जिद जे पेश इमाम हाफ़िज़ अब्दुल रहमान जुड़ेजो, हाफ़िज़ वहीद जुड़ेजो समेत सियासी, समाजी, मज़हबी, क़ौम परस्त तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं साफ़ी बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। रैली की शुरुआत कुरान पाक की तिलावत से कई वई। उनखां पोइ रैली शहर में गुजरंदे हुसैनी चौक ताईं पहुती, जिते आलमन सगुरन ताजदार ख़त्मे नबूवत ते तकरीर कई। सरकार दो आलम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शान बयान कयो। शहर के दुकानदारन तरफा रैली में शरीक मानुन के मथा गुलन की वर्का पिण कई वई। आख़िर में रैली कार स्टॉप ते पहुती, जिते पूरी दुनिया ऐं आलम इस्लाम ला दुआ ख़ैर घुरी वई ऐं रैली जो इख्तिताम कयो वियो। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।